अस्सलाम वालेकुम याली मदद। जीअं त मां पंहिंजी सिस्टर जी मोबाइल तां आईडी तां लाइव आई आहियां, छाजे करे जेकी 2-3 ॾींहं पहिरियों मां तव्हांखे ॿुधायमि त मुंहिंजी कंहिं आईडी हैक कई आहे। सो उते वरी हींअर मां पोस्ट ॾिठमि त लिखिजी आहे त मूंखे पासवर्ड मिली वियो आहे ऐं अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। ऐं अलाए केरु इंसानु आहे जेको मुंहिंजी हीअ आईडी यूज़ करे थो। सो जेके बि उन में मुंहिंजा परस्तार आहिनि, रिश्तेदार आहिनि, मुंहिंजूं फ्रेंड आहिनि, जेके मुंहिंजा ॿाहिरि आहिनि, उन्हनि खे मां इहो ई चवां थी त महिरबानी करे त इन ते इलाही सारी रिपोर्ट कनि त जीअं जेके बि आईडियूं फेक वग़ैरह या ॻाल्हि ॿोल हिननि जी जेकी थिए थी, सो सभिनि खे ख़बर पइजी वञे त इहा मुंहिंजी आईडी हैक थी वई आहे। ख़बर न आहे अलाए कहिड़ो कमीनो इंसानु आहे जेको इहा आईडी यूज़ करे थो। इहा त ग़लति हरकत आहे। सो मां त उन्हनि खे इहो ई चवंदसि त बाबा तव्हां सॼी दुनिया पई अथव, तव्हां उन जे बि पोयां लॻो न। सॼी दुनिया पई अथव, तव्हां उन जे पोयां लॻो। तव्हांखे हिकिड़ी मां मिली आहियां छा? सो अॻु में असां इलाही सारो परेशानियूं उन बावजूदि वरी इन्हनि जूं परेशानियूं शुरू, वरी इन्हनि जूं ॻाल्हियूं शुरू। अञा मुड़ नथा, मां त चुकां पर अञा नथा मुड़नि। मां इन्हनि इंसाननि खे मां छा कयां? मूंखे सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे, अलाए छो पोयां पिया आहिनि। ऐं हीअ मुंहिंजी आईडी जेकी मां यूज़ कंदी हुअसि, हाणे ख़बर न आहे हैक करे अलाए केरु यूज़ करे थो। सो महिरबानी करे सो जेको बि हिननि सां ॻाल्हाइनि कनि था मैसेंजर ते या कुझु पोस्ट वग़ैरह रखनि था, उन सां मुंहिंजो कुझु बि न वञे। छाजे करे मुंहिंजी हैक थियल आहे आईडी ऐं हिन सां मुंहिंजो कुझु बि तालुक़ न आहे। ऐं बसि बाबा मुंहिंजी तौबा ज़ारी आहे, मां फेसबुक हाणे यूज़ ई न कंदसि। सो मुंहिंजी तौबा, जेके अॼुकल्ह जा माण्हू आहिनि न, मां चवां थी ज़ारी आहे ज़ारी। सो चई बीहनि, लॻे थो वांदा आहिनि, अलाए छा को कमुकार कोन अथनि। सो महिरबानी करे हिन वीडियो खे इलाही सारो शेयर कंदा, जीअं जेके बि उते एड थियल आहिनि सो उन्हनि खे ख़बर पइजी वञे त इन आईडी सां मुंहिंजो कुझु बि न आहे तालुक़। अलाए केरु आहे, अलाए केरु थो यूज़ करे, ख़बर ई कोन्हे मूंखे। सो जेके बि आहे सो उन्हनि जी महिरबानी ऐं हिनखे वधि में वधि शेयर कंदा। ऐं जेको बि तव्हां सां ॻाल्हाए ॿोलाए या कुझु बि त सतसुरियूं ॿुधाए छॾियोसि, बाबा तव्हां केरु आहियो। इहा ग़लति ॻाल्हि आहे न, कंहिंजी आईडी हैक कराए वरी उहे यूज़ कनि, ख़बर न आहे केरु आहिनि, छा था ॻाल्हाइनि, छा नथा ॻाल्हाइनि। पहिरीं ॻाल्हि त मां मैसेंजर मां यूज़ कंदी कोन हुअसि। सो बहरहाल हींअर तव्हां सां केरु बि ॻाल्हाए कुझु बि चयव ऐं जेको तव्हांखे दिलि में अचे उहो तव्हां चई ॾियोसि। छाजे करे मां त आहियां कोन, मां यूज़ कयां कोन थी। सो इन वजह सां इलाही सारो हिनखे शेयर बि कंदा ऐं उन आईडी ते तव्हां मोकिलींदा बि सही, जेकी मां तव्हांखे ॾेखारी आईडी। सो इन ई आईडी ते तव्हां मोकिलींदा त तव्हांजी महिरबानी थींदी। मारवी सिंधू, जंहिंमें जेके बि मुंहिंजा फ्रेंड, मुंहिंजा रिश्तेदार, जेके मुंहिंजूं दोस्तूं आहिनि, जेके बि आहिनि, हीअ आईडी आहे मारवी सिंधू जी, जेकी मुंहिंजी हुई। हाणे ख़बर न आहे हैक करे अलाए केरु थो यूज़ करे, अलाह को पुॼेसि। अलाए छो मुंहिंजे हथ धोयां पोयां पइजी वियो आहे, सम्झ में ई का ॻाल्हि कोन थी अचे। चरियो करे छॾियो अथनि। मसे कोन सही थियूं था, ख़ुशि थियूं था त वरी अलाए छो माण्हुनि खां किननि खां बर्दाश्त ई नथो थिए। बाबा वञो, पंहिंजे कमुकार हूंदव तव्हांखे, वञी कमुकार कयो। पंहिंजा मसइला मसाइल हूंदव उहे वञी कयो। तव्हां छॾियो बाबा ॿियनि जी ॻाल्हियुनि खे। हर कंहिं पर्सनल पंहिंजी लाइफ आहे, छो हुन जे पोयां पिया आहियो तव्हां। सो बहरहाल मुंहिंजी आईडी न अथव। जेके बि मुंहिंजा परस्तार रिश्तेदार दोस्तूं आहिनि, केरु बि ठीकु आहे, उन मां ॿुधाए छॾियो आहे त इन सां मुंहिंजो को बि तालुक़ न। ओके, अल्लाह हाफ़िज़, पंहिंजो ख़्यालु रखंदा, अहिड़नि माण्हुनि खां बचो। ऐं मौला तव्हां सभिनि खे सलामत रखे, ख़ुशि रखे। मूंखे त अहिड़नि माण्हुनि ते खिल बि अचे थी, वांदा आहिनि सफ़ा।
सफ़ा वांदा आहिनि कसम ॿियो को कम ई कोन अथनि छा कजे मां त मसे को ख़ुशि थियां थी कसम मूंखे खां बर्दाश्त ई नथो थिए मरूं था त तब रोइनि था वरी ख़ुशि थियूं त वरी बर्दाश्त ई नथो थियनि वरी उहे हरकतियूं साॻियूं वरी हरकतियूं साॻियूं मुंहिंजी तौबा सारी मां फेसबुक यूज़ न कंदसि मां बिल्कुलु बि यूज़ न कंदसि बसि वाह गंज थियो सो मौला तव्हां सभिनि खे ख़ुशि रखे ऐं सदाई खिलंदा रहो पर थोरो लिक में खिलजो मूं वांगुरु तव्हां न खिलजो हे जीअं वीडियो ॾिसंदा न वरी अलाए छा कंदा ख़बर न आहे अलाए छा कंदा सो बहरहाल पंहिंजो ख़्यालु रखिजो इलाही सारो ऐं हा मां रियल पेज पंहिंजो ठाहींदसि सिर्फ़ु उहो ठाहींदसि सो उन ते मां ॿिए टे ॾींहं ते लाइव ईंदसि जीअं तव्हांखे ख़बर पए पर बाबा अॼुकल्ह जा माण्हू ॾाढा तेज़ आहिनि चढ़ियल क़िस्म जा आहिनि बाबा चढ़ियल क़िस्म जा आहिनि नथा सुधरनि बाबा छा कजे अहिड़नि माण्हुनि खे कजे त छा कजे छा कजे सम्झ में ॻाल्हि कोन थी जी हाणे इलाही सारा मैसेज बि अचनि पिया पर पढ़िया कोन्हनि सॉरी सो पंहिंजी दुआनि में यादि रखंदा इन ID खे जेको तव्हां सां ॻाल्हाए इन ID तां मुंहिंजो तव्हांखे चयल आहे सतसूरी ॿुधाए छॾियोसि जेको तव्हांजी दिलि में अचे चई ॾियोसि अलाए केरु आहे न मार का पैसा अलाए केरु आहे सो दुआनि में यादि रखंदा अल्लाह हाफ़िज़ ऐं वधि में वधि हिन वीडियो खे शेयर कयो ऐं उन ID ते मोकिलियो साद कोराई अदा ॾिसो था न अदा ॾिसो माण्हुनि जा कम नथा सुधरनि अञा मां छा कयानि हिननि खे नथा सुधरनि मुंहिंजा भाउ ऐं ॿियो शाहिद सुमरो हा अदा बसि छा कजे सुधरण वारा कोन्हनि वरी मां खिलां थी न हुननि खां बर्दाश्त न थींदो आहे तो चुप मां चुप थी कयां ठीकु आहे पंहिंजी दुआनि में यादि कजो बार बार चवांव थी ऐं महिरबानी करे शेयर कजो वीडियो उन ID ते ख़ासि तौर ते उन ID ते शेयर कजो ओके अल्लाह हाफ़िज़